चवनि था संत महात्मा चवंदा आहिनि कि भॻवान खे पाइणा त पहिरियों सतगुरनि जी शरण में वञो, गुरुअ जो नाम, गुरुअ जी दीक्षा, गुरुनि जो तत्व धारण कयो वेंदो आहे। सही ॻाल्हि आहे। त हिकिड़े संगत में कंहिंजो प्रश्न आहे कि असां गुरुनि खां नामदान वरितोसीं, दीक्षा भी वरितीसीं, लेकिन जंहिं दर तों असां नामदान वरितो आहे, मंत्र वरितो आहे, उते न भॻवान जी कथा थींदी आहे, न भॻवान जो सत्संग थींदो आहे, न प्रभुअ जो भजन थींदो आहे, न धुनी लॻंदी आहे, ऐं न भॻवान खे पाइण जो कोई उपाय ॿुधायो वेंदो आहे। चओ हरे राम। हाणे अहिड़ी हालत में असांखे छा करणु खपे? ठीकु आहे भाई। सरल शब्द में कि जाते भगवान जी भक्ति ना है, कथा ना है, कीर्तन ना है, सत्संग ना है, हाणे नाम तो वठी छॾियो आहे, हाणे छा कयूं? चओ जय श्री कृष्ण। त इन जो जवाब इहो आहे कि जंहिं दर तो तव्हां नाम वरितो आहे, उहे संत भी पूजनीय आहिनि, प्रणम्य आहिनि, उन्हनि जो आदर सत्कार कयो, उन मंत्र जो निरंतर जाप कयो जेको मंत्र तव्हां वरितो आहे। लेकिन सत्संग, भजन, कीर्तन इहो कोई व्यक्ति विशेष जे लाइ न आहे, कोई हिकिड़े पंथ जे लाइ न आहे, हिकिड़े समुदाय जे लाइ न आहे, हिकिड़े माण्हुनि जे लाइ न आहे, हिकिड़े गुरुनि जे कुझु शिष्यनि जे लाइ न आहे, इहो त सॼे संसार जे लाइ आहे। चाहे मुसलमान भी अची अचनि, क्रिश्चन अची अचनि, कोई भी अची पहुचनि, सत्संग हर प्राणीअ जे लाइ, हर मनुष्य जे लाइ आहे। चओ हरे राम। अरे इंसान जी ॻाल्हि त केरु करे, कई बार त पशुनि ते भी असर पइजी वियो आहे सत्संग जो, उन्हनि खे भी मुक्ति मिली वई आहे। अहिड़ा कोई उन्हनि जा शुभ कर्म हा जो उन्हनि श्रद्धा सां अची करे सत्संग में वेठा, उन्हनि खे मुक्ति मिली वई। त ठीकु आहे। हाणे ॾिसो भाई, जंहिं नामदान न वरितो आहे उहे नाम वठण खां पहिरियों सोचनि, हा न भाई, कि छो जो कल युग में ॿियो कोई आधार आहे ई कोन। कल युग में तव्हां कुझु भी चओ, ॻाल्हियूं केॾी भी वॾियूं कयो, न समाधि लॻण वारी आहे, न हिते कोई वॾा वॾा साधन थियण वारा आहिनि, संभव न आहे। तंहिंजे करे कल युग में हरिअ जी कथा हलंदी, प्रभुअ जो कीर्तन, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण चङी तरह पढ़ी ॾिसो तव्हां, असांजे चवण में न अचो, सभिनि में तव्हां ॾिसो झांके करे, केवल हरि नाम, हरि भक्तीअ जी महिमा आहे। त अहिड़ी ॻाल्हि न आहे, तव्हां जातो बि नामदान वरितो आहे, उहो नाम जपींदा अचो। बाक़ी सत्संग जंहिं बि दर ते तव्हांखे सुठो लॻे, सचो लॻे, उते ज़रूरु कयो, हा न। ऐं ईअं न आहे कि सत्संग करण सां असांजी गुरुनि में श्रद्धा घटिजी वेंदी या उहे गुरु न थिया, न न, कई असां वटि संगत ईंदी आहे, अलॻि अलॻि पंथनि जी बि ईंदी आहे, अलॻि अलॻि जिन गुरु तत्व धारण कयो आहे, सभु ईंदा आहिनि। ऐं सत्संग भगवान यानी परमात्मा साक्षात, उनखे तव्हां निरंकार बि चई था सघो ऐं सगुन साकार बि चई था सघो। शब्द जो कहिड़ो रूप रंग आहे ॿुधायो? हिन महिल तव्हां छा करे रहिया आहियो? कननि जे द्वारा ॿुधी रहिया आहियो। असां धुनी लॻाईंदासीं, कननि सां ॿुधंदव, रसना सां ॻाईंदव, इन जो कोई रूप रंग न आहे, ये शब्द रूपी ब्रह्म आहे। भागवत खे इन करे संस्कृत में वांगमयी मूर्ति चयो वियो आहे। छो कि शब्द रूप, शब्द मुख सां कोई चवंदो आहे, कननि सां कोई ॿुधंदो आहे, ऐं ॿिन्ही जो उद्धार थी वेंदो आहे। त कोई भी गुरु कंहिं धारण कयो हुजे, सरल जवाब, कंहिं काथे भी नामदान वरितो हुजे, कंहिं भी संतनि खे गुरु बणायो हुजे, पर जाते भी तव्हांखे सत्संग भक्ति मिले, कीर्तन मिले, कथा मिले, चूको न, उहो श्री कृष्ण जी कृपा अथव, उन्हनि जो बुलावो अथव, उन जो इन्विटेशन अथव। थी थो सघे इन ते राज़ी थिया हुजनि कि एॾनि सालनि खां तव्हां नामदान वरितो आहे, पर हाणे समय अची वियो आहे, कमाई करे वठो, बिज लगायो अथव, पाणी विधो अथव, खाद विधी अथव, हाणे भैया फसल कटे वठो। नाम भक्ति कीर्तन पकी पकाई फसल आहे, साधन न आहे, अमृत फल ही आहे, समझो था न। चओ हरे राम, हरे कृष्ण। हे जेको तव्हां करे रहिया आहियो न, प्रभुअ जो गोविंद बोलो, भगवान जी कथा ॿुधी रहिया आहियो, श्री कृष्ण जा भजन ॻाए रहिया आहियो, इहो साधन न आहे त फल ही आहे। पतो न आहे करोड़नि जन्मनि में तव्हांजो कोई न कोई पुण्य बांके बिहारीअ खे रास अची वियो हूंदो, प्रभुअ खे पसंदि अची वियो हूंदो, तॾहिं तव्हांखे रोज़ु सत्संग मिली रहियो आहे। इहा सची ॻाल्हि अथव।
असांखे लॻे थो हेॾनि खे सत्संग, न न न, 135 करोड़ माण्हू आहिनि भारत देश में, 135 करोड़, ऐं 35 करोड़ बि मुश्किल कंदा हूंदव रोज़ सत्संग। असांखे लॻे थो न इहा कृपा आहे, इहा भॻवान जी तव्हां कृपा मञो, उन्हनि जो धन्यवाद कयो, शुक्र कयो कि रोज़ असांखे सत्संग थो मिले। चओ हरे राम।